नाज़रीन, करमपुर मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर जे ॻोठ इमामदीन बिजराणी वासी नौजवान बिजली के करंट में फ़ौत, घर में कोराम। मिलियल ॼाण मूजिबि करमपुर जे ॻोठ हाजी इमामदीन बिजराणी रहवासी 20 साला नौजवान हज़ूर बख़्श पुट शहीद नूरसन बिजराणी घर में बिजली ठाहींदे बिजली के करंट लगण सबबि सड़ी शदीद ज़ख़्मी थी बेहोश थी पियो। वारसनि नौजवान के बेहोशी जी हालत में इलाज लाइ शिकारपुर अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान इलाज खां अॻु रस्ते में फ़ौत थी वियो। डॉक्टरनि नौजवान की फ़ौतगी की तस्दीक कई। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो।